आउज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी नॉलेज फैक्ट्री जा मोअज़्ज़िज़ मेहमान अस्सलाम वालेकुम। दोस्तों असीं पंहिंजी सिंधी ग्रामर जो कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं सिखंदासूं ग्रामर छा आहे, अखर छा आहे, लफ़्ज़ छा आहे, जुमिलो छा आहे ऐं इहो कीअं ठाहिनि था। दोस्तों अॼु वारी क्लास असांजी इन्ही टॉपिकनि ते मुश्तमिल हूंदी। असां इहो ॼाणूं था त ही उहे टॉपिक आहिनि जेके असांजे हर स्टूडेंट खे ऑलमोस्ट ख़बर आहे। मतिलबु त इहे उहे टॉपिक आहिनि जेके सभु स्टूडेंट ॼाणनि था, लेकिन असीं इहे टॉपिक इन लाइ सेखारे रहिया आहियूं ताकी असीं पंहिंजी सिंधी ग्रामर खे बेसिक खां स्टार्ट करियूं। ही उहे टॉपिक आहिनि जेके हर ग्रामर जा बेसिक हूंदा आहिनि, त इन लाइ असीं इन्हनि टॉपिकनि खे बि सिंधी ग्रामर में सभ खां पहिरीं सेखारणु चाहियोसीं। जेकॾहिं तव्हां इन्हनि टॉपिकनि खे ऑलमोस्ट सम्झो था, ॼाणो था त बहितरीन आहे, लेकिन जेकॾहिं नथा ॼाणो त असांजी हिन वीडियो खे लास्ट ताईं ॾिसजो। दोस्तों हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो ताकी अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। तो दोस्तों स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभिनी खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुअणु खपे त ग्रामर छा आहे, ग्रामर चवनि छा खे था। इन लाइ असीं हिते हिकु निजी डेफिनेशन खे बयानु कंदासूं जेका कुझु हिन तरह ते आहे। का बि ॿोली सही नमूने सम्झणु, ॻाल्हाइण ऐं लिखण जे असूलनि ऐं क़ाइदे खे ग्रामर चइबो आहे। मतिलबु त का बि ॿोली हुजे उन्ही जे सही अल्फाज़ खे सही जॻह ते रखण खे ग्रामर चइबो आहे। सही अल्फाज़नि खे सही तरीक़े से मिलाइण खे ग्रामर चइबो आहे। जेके बि लफ़्ज़ हुजनि उन्हनि खे पाण में सही तरीक़े सां कंबाइन करण खे ग्रामर चइबो आहे। जेका बि ॿोली हुजे उन्ही जे कानून, उन्ही जे क़ाइदे, उन्ही जे असूल खे ग्रामर चइबो आहे। छा दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में हर वक़्तु ग्रामर जो इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं। जीअं त आऊं स्कूल वञा थो, इहो त आऊं हिकु नंढो जुमिलो चई वरितो। छा तव्हांखे ख़बर आहे त इहो जुमिलो बिल्कुलु ग्रामर ते ई डिपेंड कंदो आहे। इहो जेको बि आऊं चयो इहो ग्रामर जे बेस ते चयो। मतिलबु त असीं जेको कुझु ॻाल्हायूं था उहो ग्रामर जे ई बेस ते ॻाल्हायूं था। तो दोस्तों असांजो इहो टॉपिक क्लियर थी वियो हूंदो त ग्रामर छा आहे, ग्रामर किसे कहते हैं। किसी भी लैंग्वेज को सीखने समझने के लिए हमें ग्रामर की ज़रूरत पड़ती है और किसी भी लैंग्वेज के असूल को, कायदे के ग्रामर कहते हैं। जैसे कि किसी भी ज़ुबान का सही अल्फाज को सही जगह पे रखने को ही ग्रामर कहा जाता है। हाँ असीं ॻाल्हि कंदासूं त ग्रामर लफ़्ज़ अंग्रेज़ी जो आहे इन्ही खे सिंधी में छा चयो वञे थो। नोट, ग्रामर सिंधी ॿोली जो लफ़्ज़ न आहे, ही लफ़्ज़ अंग्रेज़ी ॿोली जो आहे ऐं सिंधी में हिन खे व्याज चइबो आहे। जी हाँ दोस्तों, ग्रामर जेको लफ़्ज़ आहे उहो लफ़्ज़ अंग्रेज़ी ज़ुबान जो आहे। जेकॾहिं असांखे केरु चवे त सिंधी ग्रामर सेखारियो तॾहिं असीं हिन तरह ते न चवंदासीं ऐं असां चवंदासीं सिंधी व्याज सेखारियो। मतिलबु त ग्रामर खे असीं सिंधी में व्याज चवंदा आहियूं। जी हाँ दोस्तों, इहो टॉपिक अव्हांजो बि क्लियर थी वियो हूंदो। हाणे हलूं था असीं पंहिंजे अॻिते। असांजो नेक्स्ट टॉपिक आहे अखर छा आहे, व्हाट इज़ अ लेटर, हरूफ क्या है। इन लाइ पिणु असीं हिकु निजी डेफिनेशन खे बयानु कंदासूं ऐं बाद में असां इन जो मिसाल ॾींदासीं ऐं डिटेल में सम्झाईंदासूं। डेफिनेशन कुझु हिन तरह ते आहे, कंहिं बि ॿोली जे पटी जे रुकुन खे अखर चइबो आहे। मिसाल तौरु 1 2 3 ABC अलफ़ बे ॿे, ठीकु आहे। यानी का बि ॿोली हुजे उन्ही जी जेका अल्फ़ाबेट आहे, अल्फ़ाबेट जे हर हिकु रुकुन खे असीं अखर चवंदा आहियूं। चाहे उहो अंग्रेज़ी जी हुजे, चाहे उहो सिंधी जी हुजे, चाहे उहो उर्दू जी हुजे, चाहे उहा अरबी जी हुजे, हिंदी जी हुजे, कंहिं बि ॿोली जी हुजे, अल्फ़ाबेट जे रुकुन खे असीं अखर चवंदा आहियूं। इहो बि उमेद कंदा आहियूं तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। किसी भी ज़ुबान की अल्फ़ाबेट को हम लेटर कहते हैं, मतलब हरूफ कहते हैं। असांजो नेक्स्ट सवाल आहे लफ़्ज़ छा आहे, व्हाट इज़ अ वर्ड। इन लाइ पिणु असीं हिते हिकु निजी डेफिनेशन खे बयानु कंदासूं, बाद में इन खे असीं मिसालनि जी मदद सां डिटेल में सम्झाईंदासीं। डेफिनेशन कुझु हिन तरह ते आहे, हिक खां वधीक अखर जेके पाण में मिली करे लफ़्ज़ ठाहिनि था। मिसाल तौरु अली, घर, स्कूल, हिते ही 3 लफ़्ज़ आहिनि जेके अखरनि सां मिली करे ठहिया आहिनि। मिसाल वठो आइन, लाम, ये, ही 3 अखर पाण में मिली करे हिकु लफ़्ज़ ठाहियो अली। घर में बि गाफ, हे, रे, ही 3 अखर मिली करे हिकु लफ़्ज़ ठहियो। इन हिसाब सां स्कूल खे ॾिसी वठो, अलफ़, सीन, काफ, वा, लाम,
ही जेके आहिनि सो अखर पाण में मिली करे हिकु लफ़्ज़ ठाहियो। मतिलबु त अखर पाण में मिली करे हिकु लफ़्ज़ ठाहिनि था। उम्मीद कंदा आहियूं इहो टॉपिक बि अव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। हाणे असांजो नेक्स्ट टॉपिक आहे जेको आख़िरी टॉपिक आहे, जुमिलो छा आहे, जुमिलो छा खे चवनि था। इन लाइ असीं हिते हिकु नंढी डेफिनेशन खे बयानु कंदासीं। जीअं त हिक खां वधीक लफ़्ज़ जेके पाण में मिली करे जुमिलो ठाहिनि था। पहिरीं असीं ॻाल्हि कई हुईसीं त जाम अखर पाण में मिली करे लफ़्ज़ ठाहिनि था। हाणे वरी जाम लफ़्ज़ पाण में मिली करे हिकु जुमिलो ठाहिनि था। मिसाल वठो, अली स्कूल वञे थो, हिते फ़क़ति अली हिकु लफ़्ज़ हो। हाणे अली स्कूल वञे थो, हिते 4 लफ़्ज़ पाण में मिली करे हिकु जुमिलो ठहियो। उम्मीद कंदा आहियूं अॼु वारो जेको बि लेक्चर हो उहो अव्हांखे डिटेल में सम्झ अची चुको हूंदो। जेकॾहिं हिन टॉपिक में को बि क्वेश्चन हुजे, को बि सवाल हुजे या को टॉपिक क्लियर न थियो हुजे त असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। इनशाला असीं हाणे अव्हांजी ख़िदमत में हिकु ॿिए लेक्चर सां हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।